चार हिडकियूं समूरी हयाती जो मुल, 100 हयातियूं न हिक जूह जाती जो मुल। रत माण्हूअ जी सस्ती बि एॾी वरी, थे न गोली कुहाड़ी न काती जो मुल। जंहिंजे नेणनि ॾिनी सूंहं संसार खे, छा कयो मर्द बेदर्द भाती जो मुल। जा मरण जे पुॼाणा बि क़ीमत रखे, प्यार दीदार आ अख आती जो मुल। आउं वींदुसि छॾे न आउं वींदुसि छॾे, मुंहिंजे लफ़्ज़नि ॾिनो बेसबाती जो मुल। लोक सर्कस सॼो जीअं वहवा ॾिए, हूअं छा थो थिए ज़ौक़ ज़ाती जो मुल। हमेशा अमर ज़िंदगी उहे माणीनि था जेके ॿियनि लाइ जोखम खणी जीअनि था, अमली मैदान ते अची जिदोजहद कनि था, लफ़्ज़नि खे मोहबतुनि जो रूप ॾेई लफ़्ज़नि खे मानाऊं बख़्शिनि था। सरकश सिंधी पंहिंजे हयातीअ में अहिड़ो ई किरदारु रहियो, जंहिं सॼी ॼमार ज़मीर जे आवाज़ ते लबैक चई, सिंध जे हुस्न ऐं सिंध जी सूंह जा गीत लिखिया। सिंध जे शऊर खे इहो अहसास ॾियारण जी कोशिश कई त सिंध हुस्न मुजस्सिम आहे। धरतीअ लाइ विढ़ंदे मार जा, तूं समय दी आग तिन ते पार जा। सिंध जे नाले वारे शाइर सरकश सिंधी पंहिंजे शाइरीअ जे ज़रिए तमामु वॾो नालो कमायो। हुन 1 अक्टूबर 1940 ईस्वीअ ते दादू ज़िले जे सीता वारे इलाइक़े में ॻोठ पलीपोटरा में जनम वरितो। संदसि असुल नालो अब्दुल मजीद चांडियो हो। संदसि वालिद मौलवी अब्दुल्ला चांडियो सिंध जो तमामु वॾो आलिमे दीन रहियो आहे। सरकश सिंधी फारसी, अरबी ऐं दीनी तालीम पंहिंजे वालिद मोहतरम खां हासिल कई। हुन 1954 ईस्वीअ खां 1971 ईस्वीअ ताईं वारे अरसे में फाइनल, मैट्रिक, BA, BEd जा इम्तिहान पास कया। 1961 ईस्वीअ में तालीम खाते में उस्ताद मुक़ररु थियो। तालीम खाते में हुन 26 वरह नौकरी कई। 13 साल प्राइमरी उस्ताद ऐं 13 साल सेकेंडरी उस्ताद हाई स्कूल रतेदेरो ऐं गवर्नमेंट पायलट हायर सेकेंडरी स्कूल लाड़काणे में रहियो ऐं बाद में 1987 ईस्वीअ में गवर्नमेंट पायलट हायर सेकेंडरी स्कूल मां ख़ुशीअ सां रिटायरमेंट वरिताई। सरकश सिंधी पंहिंजे घर भातियुनि समेत रतेदेरो ऐं रखण भरिसां पंहिंजे आबाई ॻोठ में रहाइश अख़्तियार कई। नफ़रत खां नफ़रत कंदड़, मोहब्बत सां मोहब्बत कंदड़ हिन शाइर 1954 ईस्वीअ खां शाइरी शुरू कई, जंहिं खेसि सिंधी माण्हुनि जे दिलनि में वॾी इज़त ऐं मञता ॾिनी। अॾोलता, बहरेरेज़ गुफ़्तगू, सदियुनि जे घावनि खाइण बावजूदु मुंहनि जे दड़े जहिड़ी अॾोलता ताणे बीठल वजूद जहिड़ो सरकश सिंधी, जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ जो नस्बुल ऐन सिंध सां वफ़ा वारे मक़सद खे मुक़ररु कयो। हुस्न, इश्क, प्रीत, अमुन, आलमे इंसानियत ऐं वतन परस्ती संदसि वजूद जी सिरिश्त जे हर नस नस में मौजूदु ॾिसण में ईंदियूं रहियूं। शेखयाज़ किथे लिखियो हो त हर जीनियस पंहिंजे दौर खां घणो वक़्तु अॻु पैदा थींदो आहे। अहिड़ियुनि हालतुनि में सरकश सिंधीअ जहिड़ा जीनियस पंहिंजे दौर खां घणो वक़्तु अॻु पैदा थींदा आहिनि ऐं उन्हनि जी सुञाणप सदियुनि पुॼाणा ईंदड़ टहियूं कंदियूं आहिनि। जीअं मुर्शिद लतीफ़ खे पूरी दुनिया अमन ऐं मुहबत जो शाइर सॾे थी, तीअं सरकश सिंधी बि मुहबत, अमन, सूंह ऐं प्यार जो शाइर आहे। मुंहिंजा साहब तूं, बेसाहब तूं, मुंहिंजा साहब तूं, बेसाहब तूं, मुंहिंजो चैन बि तूं, मुंहिंजा चाहब तूं, मुंहिंजा कुर्ब कचहरियूं खे चल खिल खिल संगत ऐं सानाहब तूं, सानाहब तूं, तूं ई तूं, साजन तूं, तूं ई तूं, तूं ई तूं। सरकश सिंधी हलंदड़ ऐं ईंदड़ दौर जो सच आहे, जंहिंखे सिंध जो फितरी हुस्न सदियुनि ताईं ॻाईंदो रहंदो। सरकश सिंधी सिंध, सचाई ऐं सूंह जो ॿियो नाउ हो। सरकश सिंधी
सिंध सां इश्क में ससुई बणिजी पियो ऐं सिंध जे पुनूअ जहिड़े अवाम सां हुन जीअण मरण जो नातो जोड़े वरितो हो। सरकश जी हर सिट मोहबत ऐं मज़ाहमत सां भरपूर आहे। हू हमेशह पंहिंजी शाइरी गजंदड़ आवाज़ में ॻाए ॿुधंदड़नि ते सहर तारी करे छॾींदो हो। हू जॾहिं बि मुख़्तलिफ़ स्टेजुनि ते पंहिंजी शाइरी पढ़णु ईंदो हो त हेठि वेठल माण्हू मथसि फिदा थी पवंदा हुआ। तोड़े जो संदसि अंदरि ॿ अध हो, पर सदाई मुंहं ते मुर्क रखी पियो मुर्कंदो हो। हाँ मुंहिंजो कढी वई हली हाय तूं, हाणे ईंदीअ बिजमूं ॾांहुं छा लाए तूं। नेठि सरकश मो चार ॻोढ़ा गड़िया, नेठि सरकश मो चार ॻोढ़ा गड़िया, ओ ज़माना उथी दोस्त परचाए तूं। नेठि सरकश मो चार ॻोढ़ा गड़िया, ओ ज़माना उथी दोस्त परचाए तूं। हाँ मुंहिंजो कढी वई हली हाय तूं, हाणे ईंदीअ बि मूं ॾांहुं छा लाए तूं। सरकश सिंधीअ जो कलम पंहिंजे दौर जी तारीख़ लिखण लाइ तड़पंदो रहियो। हुन पंहिंजे धरतीअ सां प्यार जे इज़हार लाइ शाइरीअ जो सहारो वरितो, जंहिंखेसि सिंध तोड़े परॾेह जे माण्हुनि में वॾी इज़त ऐं मञता ॾियारी। हुन पहिरियां मजबूर, पोइ पावर सेदवाही ऐं आख़िर में सरकश तख़ल्लुस इस्तेमालु कयो। संदसि शाया थियल किताबनि में दर्द दिल, अमुन आब हयात, प्यार ऐं आज़ादी, सिंधू ॻाए थी, जूणियूं जीअं जहान जूं, समुंड, छोलियूं, टहक, ज़िंदगीअ जी गूंज, बाहुनि बराका ऐं ॿिया शामिल आहिनि। किताब जूणियूं जीअं जहान जूं संदसि ज़िंदगीअ जी कहाणीअ ते मुश्तमिल आहे, जेको ॿिनि जुल्दनि ते मुश्तमिल आहे। सरकश सिंधीअ खे मञता तौरु मेहरान आर्ट्स एवार्ड, रशीद रुक एवार्ड, चानका आर्ट सिंध कल्चरल ग्रुप एवार्ड, सचल सरमस्त एवार्ड ऐं ॿिया एवार्ड ॾिना विया। शाइरीअ जा अहसास ॿिया, लज़्ज़त जा अहसास ॿिया ऐं अज़ियत जा अहसास त वरी अहिड़ा जेके लफ़्ज़नि में बयानु नथा करे सघजनि। विछोड़े जो सूर तॾहिं महसूसु थिए थो जॾहिं हबीब हथ छॾाए हलिया वञनि था। इश्क धरतीअ सां वफ़ा जो तमन्नाई शाइर सरकश सिंधी सिंध जे तारीख़ जे इतिहास में पंहिंजो पाण खे सच जी उस में बीहारे वियो। सरकश सिंधी पंहिंजे नाले वांगुरु ई सरकश हो। हुन कैंसर जे मूज़ी मर्ज़ सां 11 सालनि खां वधीक वारी ज़िंदगी जंग जोटे रखी, पर नेठि कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ संदसि जीवन जो अंत आंदो ऐं सरकश सिंधीअ खे मौत पंहिंजे भाकुर में भिकोड़े वरितो, पर मौत बि खेसि मात ॾेई नाहे सघियो। सिंध जो ही यगानो शाइर सरकश सिंधी दरअसल सिंध जे उन्हनि शाइरनि जी लड़ीअ जो हिसो आहे जंहिंजी ॾात वतन जी मिटीअ जी ख़ुशबूअ सां महकियल रही, जंहिंजूं कविताऊं सूंह खां मज़ाहमत ताईं जो सफ़र कंदियूं रहियूं ऐं इहो ई सबबु आहे जो समूरी सिंध खेसि अॼु बि यादि करे थी। सिंधी ॿोलीअ जो नामवर शाइर सरकश सिंधी 5 मार्च 2012 ईस्वीअ ते लाड़काणे में वफ़ात कई। संदसि आख़िरी आरामगाह बि लाड़काणे शहर में आहे। सरकश सिंधीअ जी शाइरी सदियुनि ताईं सिंध जे फ़ज़ाउनि में गूंजंदी रहंदी। सरकश कॾहिं बि नाहे मरणो जेसीं संदसि शाइरी ऐं फ़िक्र मौजूदु आहे। संदसि चयल गीत सिंधी शाइरीअ जो अनमोल असासो आहिनि। हू मुहबत, अमन, प्यार, हुस्न ऐं फितरत जो हसीन शाइर हो। प्यार में तू हिसाब